लाल जा प्रेमी सभई प्रेम सां चओ झूलेलाल। छा 21वीं सदी में चमत्कार थींदो? छा मीराबाई खे अमृत प्यालो पियारण लाइ कृष्ण पाण ईंदा? छा शबरीअ जा बेर खाइण लाइ भॻवान राम ईंदा? छा सिंधियुनि जी पुकार ते झूलेलाल साईं ईंदा? हा ईंदा, पर उन जी रीत अलॻि हूंदी। पर सवाल इहो आहे कि असां वटि मीराबाई जहिड़ो हृदय आहे? असां वटि शबरीअ जहिड़ी भक्ति आहे? छा असां पंहिंजे सिंधी धर्म खे संभालियो आहे? जंहिं लाइ असांजे वॾनि लाल साईंअ खे पुकारियो हो। असां चङा सिंधी त अलॻि अलॻि पंथनि में बटिजी विया आहियूं। कुझु सिंधियुनि जे घर में ऐं दुकान में लाल साईंअ जी तस्वीर या मूर्ति बि कान्हे। कुझु सिंधी ॿारनि खे त सिंधीअ में ॻाल्हाइण बि कोन ईंदो आहे। जे 21वीं सदी में चमत्कार ॾिसणो आहे त असां सभु सिंधियुनि खे हिकु थी लाल साईंअ खे ॿाॾाए झल ऐं जोत जी पूॼा करणी पवंदी। जे असां झल ऐं जोत जी पूॼा कंदासीं त लाल साईं पाण चयो आहे कि मां झल ऐं जोत में स्वयं आहियां।